मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं रोज़े जे लाइ सेरी जी मानी खाइणु ज़रूरी आहे या न? जेकॾहिं कोई माण्हू रोज़नि में सेरी नथो खाए, बसि ईअं रोज़ा रखे थो, उनजो छा हुकुम आहे? साईं सेरी जेकी आहे तमामु मुस्लमान लाज़मी कनि। रमज़ान में सेरी जी मानी लाज़मी खाइनि, उनजे अंदरि बरकत ज़्यादा आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असांजे रोज़नि जे अंदरि ऐं अहिड़ी तरह यहूदियुनि जे रोज़नि जे अंदरि ऐं अहिड़ी तरह नसारनि जे रोज़नि जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त यहूदी ऐं नसारा रोज़ो जंहिं टाइम रखंदा आहिनि त उहो सेरी न कंदा आहिनि, ऐं अहिड़ी तरह अल्लाह जे नबी फरमायो मुस्लमान असां सेरी कंदा आहियूं। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए मुंहिंजी उम्मत सेरी खाईंदा कयो। सेरी जे अंदरि तमामु वॾी बरकत रखियलु आहे। मां तव्हांखे बरकत सेरी जी ॿुधायां। जेको बंदो सेरी में उथंदो न, यानी सुबुह सां रोज़े रखण जी मानी जॾहिं खाईंदो न, उन में जीअं जो उहो बंदो उथंदो त उनजा फ़ाइदा तव्हांखे ॿुधायां। फ़ाइदा केतिरा थींदा? सभ खां पहिरियां फ़ाइदो इहो थींदो त इन बंदे खे तहज्जुद नमाज़ नसीबु थींदी। छा थींदी? तहज्जुद नमाज़ लाज़मी उनखे ॿ रकातूं जेको तहज्जुद मिली वेंदियूं जेको सेरी लाइ उथंदो। हे हिकु फ़ाइदो। ॿिए नंबर ते अञा मानी में टेम पियो आहे, अञा तयारु थिए थी, त लाज़मी ॿियो फ़ाइदो इहो थींदो त हे क़ुर जी कुझु न कुझु तिलावत कंदो। हे सेरी करण जे लाइ उथण जे लाइ हे ॿियो फ़ाइदो। ऐं सेरी जे लाइ उथण जो टियों फ़ाइदो इहो आहे त इहो बंदो जॾहिं सेरी कंदो ऐं रोज़े जो टाइम जॾहिं ख़तमु थींदो, इहो लाज़मी अची करे फजर जी नमाज़ जमायत सां बि पढ़ंदो। त केतिरो फ़ाइदो थी वियो? सेरी करण जे लाइ सेरी करण जे करे केतिरो फ़ाइदो थी वियो? हिकु जेको आहे तहज्जुद नमाज़ नसीबु थी। ॿिए नंबर ते तिलावत, ॻाल्हायो न साईं, तिलावत जेको आहे उहो नसीबु थी। ऐं टे नंबर ते कहिड़ो फ़ाइदो थियो? फजर जी नमाज़ जेकी आहे उहो जमायत सां मिली वेंदी। ऐं न करण जो नुक़सानु, सेरी न खाइण जो नुक़सानु कहिड़ो थींदो? त सभ खां पहिरियां तहज्जुद नमाज़ उहो ख़लास थी वेंदी, यानी मिलंदी ई न। छाजे करे हिकिड़ो बंदो जॾहिं पंहिंजो ज़हन इहो ठाहे वेहंदो त बसि हाणे राति जो मानी खाधी आहे, हाणे बसि इन सां ई जेको रोज़ो रखंदो, त हे सुबुह सां सवेर उथंदो ई न। ऐं न उथण जे करे तहज्जुद नमाज़ हिनखे न मिलंदी। ऐं तहज्जुद नमाज़ सां गॾोगॾु तिलावत बि हिन जी हली वेंदी। हे तिलावत बि हली वई, हे ॿियो नुक़सानु। ऐं टियों नुक़सानु, इहो बंदो जॾहिं सुम्ही पवंदो गफ़लत जे करे सुबुह सां नमाज़ ई क़ज़ा थी वेंदी, जमायत सां ई न अची सघंदो। त सेरी न करण जो केतिरो वॾो नुक़सानु थी वियो? त तमामु साथी, तमामु औरतूं सेरी लाज़मी खाइनि ऐं सेरी जे अंदरि बरकत रखियलु आहे। सेरी इन खे न चइबो तव्हां वॾो ड्रो करे खाओ, न हिकिड़ो पाणी जो ढुक पीओ, इहो बि सेरी जे अंदरि शुमारु आहे। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? हिकिड़ो ढुक पाणी जो पीओ, इहो बि सेरी जे अंदरि शुमारु आहे। ऐं अहिड़ी तरह हिकिड़ी खजूर खाओ, हे बि सेरी जे अंदरि शुमारु आहे। अहिड़ी तरह खीर जो हिकिड़ो ढुक पीओ, इहा बि सेरी जे अंदरि शुमारु आहे। त सेरी खे कॾहिं बि छॾियो न, छॾण जा नुक़सान जेको आहे ज़्यादा आहिनि। अलाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।